अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मातनी होस्ट हैं दोस्त अज़रा ख़ान। मुझे तरफ़ा तव्हां सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद कयूं था त ठीकु हूंदो। ऐं सभ खां पहिरियां सभिनी खे जुमो मुबारक। ऐं जुमे जे हवाले सां जीअं प्रोग्राम हूंदो आहे सभिनी खे ख़बर आहे अॼु त प्रोग्राम में आलिम हूंदा आहिनि जेके असांखे जुमे जे फज़ीलतुनि जे हवाले सां ॿुधाईंदा आहिनि। उन खां अलावा नाज़ ख़्वान असां सां गॾु हूंदा आहिनि। प्लस में तव्हां बि जेको आहे असांखे नात ॿुधाईंदा आहियो। सो अॼु जुमे जी तयारी त ज़ाहिर कयल सभिनी कई हूंदी। ऐं बहरहाल सभिनी खे जुमे जी मुबारक। ऐं उन सां गॾोगॾु अॼु 25 डिसंबर आहे। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे ॼमण जो ॾींहुं आहे। ऐं पूरो पाकिस्तान जेको आहे उहो सेलिब्रेट करे पियो। मुख़्तलिफ़ रैलियूं कढी वियूं आहिनि। ऐं अॼु पूरे पाकिस्तान में मोकल बि आहे, छो जो 25 डिसंबर ते मोकल हूंदी आहे त असां पंहिंजे बानी जे ॼमण जी ख़ुशीअ में उहो ॾींहुं जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं। सो बहरहाल उन सां गॾोगॾु जेको आहे क्रिसमस डे बि अॼु आहे। त जेके क्रिश्चियन बिरादरी आहे उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी टीम जे तरफ़ां, बल्कि पूरे KTN जे तरफ़ां उन्हनि खे क्रिसमस डे मुबारक हुजे। ऐं प्लस में इहो बि अॼु दुआ घुरंदासीं त जेको नयो साल अचे पियो, 2-3 ॾींहं बाक़ी रहिजी विया आहिनि, त उहो सभिनी जे लाइ जेको आहे सुठो साबित थिए, सभिनी जे लाइ ख़ुशियूं खणी अचे। छो जो 2020 ऐं 2019 बि एतिरो कंहिंजो ख़ासि कोन गुज़रियो, पर 2020 त बिल्कुलु बि नथो चई सघिजे त कंहिंजे लाइ ख़ासि साबित थियो हूंदो। पर बहरहाल वरी बि दुआ अॻु हूंदो आहे इंसानु त ॾींहं बि ॾींहुं जेको ॾींहुं अचे उहो सुठो गुज़रे। सो अॼु दुआ बि कराईंदासीं। आलिम साहब गॾु हूंदो त 2021 जेको आहे उहो सभिनी जे लाइ बेस्ट साल जेको आहे उहो साबित थिए। ऐं सभिनी जे लाइ ख़ुशियूं खणी अचे। जेके परेशानियूं नंढियूं वॾियूं आहिनि उहे सभु ख़तमु थी वञनि। ऐं छो जो ॾिसो, परेशानी ख़तमु करणु या इहो त अलाह जे हथ में आहे। छो जो अलाह साईं चाहे त हिकु सेकेंड में सभु कुझु सही थी सघे थो। पर जेसीं ताईं असां इंसान बि अलाह साईं खां घुरंदासीं न, पंहिंजो दिलि साफ़ु न कंदासीं, पंहिंजी नियतूं साफ़ु न कंदासीं, तेसीं ताईं अलाह साईं असांखे उन्हनि शयुनि सां नाहे नवाज़ींदो। सो बहरहाल जुमे जो इफ़्तिताह असां करे छॾियो आहे प्रोग्राम जो। कॉलर्स खे इहो चवंदसि त जॾहिं बि कॉल कयो त पंहिंजो जेको आहे टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो ऑफ करे छॾींदा कयो। ऐं स्पेशली जुमे वारे ॾींहं ते त कंदा ई कंदा कयो। छो जो जुमे जो ॾींहुं अहिड़ो ख़ासि आहे असांजो जेको प्रोग्राम असां कंदा आहियूं त तव्हांखे बि वणंदो आहे। त जुमे जे हवाले सां जेके सवालात हूंदा आहिनि आलिम साहब खां, उहे बि तव्हांखे नॉलेज में इज़ाफ़ो थींदो आहे। छो जो हर कंहिंखे सॉरी, अॼु थोरो गलो बि ख़राबु आहे, मौसम अहिड़ी लॻी पई आहे। सो बहरहाल जॾहिं बि कॉल कयो टीवी जो वॉल्यूम ऑफ करे छॾींदा कयो, म्यूट करे छॾींदा कयो या बंदि करे छॾींदा कयो। ऐं जंहिं नात ॿुधाइणा हुजनि तव्हां ॿुधाए सघो था। ऐं असां वटि नात ख़्वान बि हूंदा जेके असांखे नात पाण बि ॿुधाईंदा। ऐं तव्हां बि असांखे नात ॿुधाए सघो था। या जुमे जे हवाले सां जेका इंफॉर्मेशन तव्हां वटि हुजे उहा बि तव्हां ॿियनि ताईं पहुचाए सघो था। छो जो जीअं असां वटि आलिम गॾु हूंदा आहिनि त उहे असांखे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदा आहिनि। टॉक बे करे थोरो मूंखे परेशान करे पियो, बार बार कन मां निकिरे पियो। सो बहरहाल जेको आहे जुमो सभिनी खे मुबारक। ऐं जुमे जो प्रोग्राम जॾहिं खां वठी असां स्टार्ट कयो त जेको फीडबैक आहे उहो असांखे तमामु सुठो मिलियो आहे। त सभिनी खे पसंदि आयो। छो जो ज़ाहिरी ग़लति जुमो त आहे इबादत जे लाइ। ऐं सभिनी ॾींहंनि मां अफ़ज़ल ॾींहुं आहे जुमो। ऐं जुमो जेको आहे उहो लाइक ईद जीअं आहे। सो बहरहाल कॉल आहे, फर्स्ट कॉल आहे प्रोग्राम जी। ॾिसंदासीं केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। किंज़ा, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अलाह जो शुक्र आहे। ॾाढो सुठो लॻो। जुमे जी मुबारक अथव। ख़ैर मुबारक। ऐं तव्हांखे बि मुबारक हुजे। अॼुकल्ह भाउ मज़हर चए पियो त किंज़ा जे नाले जी माना छा आहे? किंज़ा जे नाले जी माना छा आहे? अच्छा, पुछणी आहे। न, मां तूं नाला जी भाउ मज़हर पुछो न त किंज़ा नंढड़ी नालो रखंदा। अच्छा अच्छा अच्छा, हमारा मुंहिंजी नंढड़ी ॼमंदी। सही सही। हा ॿुधायो माना छा आहे? होशियार किंज़ा जी, छो त अरबियुनि जो नालो हूंदो। अरबिया हमेशह होशियार हूंदियूं आहिनि न। अच्छा, तुंहिंजी माना होशियार आहे। भली अदा मज़हर रखी अलाह हुनखे नंढड़ी नेमत सां नवाज़े। आमीन आमीन। ठीक, जीवन सां। ऐं ॿुध जी जी। भाउ भॻन जो एॾो भलो आवाज़ आहे, एॾो सुठो आहे भाउ भॻन। ऐं कहिड़ो भलो गानो अथसि। छो एॾी देरि करे छो था ॻाल्हि करो। ॾिसो पॉइंट बि इलाही भली ठाही अथसि ऐं शाइरी बि इनखे अॻिते आरियो। सही सही, बिल्कुलु सही। अच्छा किंज़ा, अच्छा किंज़ा तव्हां पाण छा ॿुधाईंदव? हमद ॿुधाईंदव, नात ॿुधाईंदव? मां नात ॿुधाईंदमि। बिल्कुलु ॿुधायो। बिस्मिल्लाह। शाहे मदीना, शाहे मदीना, यसरब के वाली, सारे नबी तेरी दर के सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना जी। वाह, माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा,
ॿियो कुझु चवणु चाहींदो किंसा? मुंहिंजी मारोट दुआ वान जेका तव्हांजी कॉलर अच्छा, उहा मुंहिंजी मारोट अथई। वाह वाह, थैंक यू किंसा, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं तमामु सुठो जेको आहे नात ॿुधायोसीं किंसा। ऐं किंसा ॾिसो पंहिंजे नाले जी माना बि ॿुधाए त जेकॾहिं तव्हांखे नालो रखिणो आहे मसर भाउ त तव्हां रखी सघो था। किंसा जी माना आहे होशियार, इंटेलिजेंट गर्ल। सो बहरहाल सुठी माना आहे, रखी सघो था नालो। ऐं ॿियो इहो त दुआ जे नाले हुननि चयो त मुंहिंजी कज़न आहे। इहो बि हिक ॿिए जा रिश्ता ॿुधाइण में बि ख़ुशी थींदी आहे इंसान खे। ऐं जेको आहे असांखे बि ख़बर पइजी वई त दुआ जेको आहे हुननि जी कज़न आहे। सो बहरहाल अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। ऐं जिन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो उन्हनि खे जुमो मुबारक। ऐं जुमे जे हवाले सां अॼु जो प्रोग्राम आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे त नात ॿुधाइण ॿुधाइनि या वरी हमद। अच्छा, असांखे मीर मोहम्मद भाउ कॉल कई आहे दुबई खां, हुननि जी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अवल तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां जुमे जो लख लख मुबारकूं। स्पेशल ॾींहुं आहे जुमो। बिल्कुलु हमेशह ख़ैर जुमे मुबारक। जे ॾींहं में जेके बि मन में मेर कढी हिक ॿिए खे दिलि सां दुआ ॾियनि ऐं कंहिंजो दिलि न ॾुखाइनि। हे ॾींहुं जेको आहे ईद जे बराबरि ॾींहुं आहे जी। बिल्कुलु सही था चओ जी, मां जे प्रोग्राम जे ज़रिए साहिर भाउ खे जुमे जो लख मुबारकूं। भाउ आबिद खे, भाउ अलीगुल भट्टी खे, भाउ गुलरेज टांडे खे, सिमात सनाउल्ला खे, जेके बि कॉल कंदा आहिनि उन्हनि सभिनी खे जुमे जो लख लख मुबारकूं। ख़ैर जी मां मुबारक। नात ॿुधाईंदुमि। जी जी अदा बिल्कुलु। कॾहिं कुझु बि न ॾींदई गैर, घुर बबुरन खाना ॿेर, हर चीज़ अलाह ॾींदो, रख तन मन में इहा हीर। कॾहिं कुझु बि न ॾींदई गैर, घुर बबुरन खाना ॿेर, हर चीज़ अलाह ॾींदो, रख तन मन में हीअ हीर। वाह वाह। धीअ पुट नस्ल अलाह ॾींदो, रब जी इहा महिरबानी थींदो। धीअ पुट अलाह सुभान ॾींदो, रब जी महिरबानी थींदो। कॾहिं कुझु बि न ॾींदई गैर, घुर बबुरन खाना ॿेर, हर चीज़ अलाह ॾींदो, रख तन मन में इहा हीर। जी जी, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह अदा माशाअल्लाह। जेको हाल हूंदो असां पेश कंदा आहियूं। जुमे जो ॾींहुं बि अहिड़ो आहे, जेको बि ॿ लफ़्ज़ बि पेश कयूं असांखे मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु। असांजा रेगुलर कॉल आहिनि ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे बि सलाम हुजे जी। वालेकुम सलाम। जी जी, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अल्लाह निगहबान, हमेशा अल्लाह ख़ुशि हुजो, आबाद आमीन हुजो, मुंहिंजी दुआ अथव। अस्सलाम वालेकुम। आमीन आमीन आमीन। थैंक यू भाउ ऐं थैंक्स फॉर कॉलिंग। मीर मोहम्मद भाउ दुबई खां असांजे रेगुलर कॉलर। ऐं जेको आहे वाक़ई में मीर मोहम्मद भाउ सही चयो त जुमे ते तव्हांखे जेके ॿ लफ़्ज़ बि अचनि त तव्हां जेको आहे असां पंहिंजे नबी जे शार में जेतिरो थी सघे हिकु त दुरूद पढ़ूं, ॿियो वरी नात चऊं या हमद चऊं। छो जो ज़रूरी न हूंदो आहे त नात जे लाइ तव्हांजो आवाज़ु सुठो हुजणु खपे। न, आवाज़ जी काई बि हिते ज़रूरत कोन्हे, हिते हूंदी आहे दिलि जी ज़रूरत। दिलि सां अगरि तव्हां को बि कुझु बि पढ़ो था, ॿ लाइनियूं ई पढ़ो था त उहा ई वॾी ॻाल्हि आहे। या दुरूद हिकु दफ़ो दिलि सां पढ़ो था त उहा बाक़ाइदे नबी साईं वटि पहुचे थो ऐं उहो वरी तव्हांखे वापसि उनजो जवाब बि मिलंदो आहे। पर ज़ाहिरी ॻाल्हि इंसान खे ख़बर न आहे पवंदी, पर चवंदा आहिनि आलिम साहिब जीअं ॿुधाईंदा आहिनि क़ुर पाक में त जॾहिं असां दुरूद पढ़ूं था पंहिंजे नबी ते त सलाम मोकिलियूं था त वापसि असांखे सलाम जो जवाब बि अचे थो। सो ॾिसो केॾो सुठी ॻाल्हि आहे। ऐं हूअं ई दुरूद पढ़ण जो सवाबु आहे, पर जुमे जे हवाले सां त चवंदा आहिनि त अञा वधीक ट्रिपल सवाबु आहे, डबल खां ट्रिपल सवाबु आहे। त जेतिरो थी सघे तव्हां दुरूद पढ़ंदा कयो ऐं जेतिरो थी सघे थो नात जेको आहे पढ़ंदा कयो। उहो नात जे लाइ आवाज़ जी का ज़रूरत न हूंदी आहे, बसि नेक नियती ऐं साफ़ दिलि जी ज़रूरत हूंदी आहे। त नेक नियती सां असां सुॼियो, छो जो ॾिसो चवंदा आहिनि न त सजदनि जो जेको दार मदार आहे उहो नियतुनि सां हूंदो आहे। न त इंसान भले सॼी उमिरि जेको आहे मुसले ते वेठो हुजे पर कुझु न थींदो, अगरि दिलि में का ॿी शइ हूंदी, फितनो हूंदो त उहा शइ क़बूल कोन पवंदी आहे। सो बहरहाल नवाब शाह खां कॉल आहे मिसिस रहमान जी ऐं असांजी तमामु प्यारी कॉलर, रेगुलर कॉलर, उन्हनि खे वेलकम कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ऐं जुमा मुबारक तव्हांखे ऐं सभिनी ॾिसंदड़ ॿुधड़नि खे बि। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि मुबारक। खैरियत सां ठीकु ठाक, तबियत ठीकु आहे मुंहिंजी? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो? हा, तमामु ज़बरदस्त ऐं सुठा पिया लॻो माशाअल्लाह, हमेशह वांगुरु। थैंक यू, महिरबानी। तमामु ज़बरदस्त शो जुमे जो ऐं असांखे बि इंतज़ारु रहंदो आहे ऐं अल्लाह कंदो अञा बि वधीक तरक़ी थींदी शो में। इंशाअल्लाह इंशाअल्लाह आमीन। अच्छा, पाण तव्हां छा ॿुधाईंदो अॼु? हमद नात? जी जी, मां चवणु चाहींदसि की
या रब मेरी सोई हुई तकदीर जगा दे, या रब मेरी सोई हुई तकदीर जगा दे, आंखें जो मुझे दी है मदीना भी दिखा दे, आमीन। सुनने की जो कुव्वत दी है खुदावन, सुनने की जो तूने कुव्वत बख्शी है खुदावन, तो मस्जिद नबवी की अज़ाने भी सुना दे, सुभान या अल्लाह, रब माशाअल्लाह। मेरी सोई हुई तकदीर जगा दे। ओके दिलरा, ओके, अल्लाह हाफ़िज़, थैंक यू, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं ॾाढो सुठो जेको आहे इहो बि नात आहे, आंखें मुझे दी हैं तो मदीना भी दिखा दे, या रब मेरी सोई हुई तकदीर जगा दे। ऐं वाक़ई में ई ॾिसो, मको पाक या मदीनो असां तॾहिं ॾिसंदा आहियूं जॾहिं असांजी क़िस्मत में लिखियलु हूंदो आहे, या वरी अलाह साईं चाहींदो आहे, या जेको असांजो मदीने वारो आहे उहो जंहिंखे घुराइणु चाहे। न त हिते अमीर तरीन माण्हू जेके आहिनि उहे बि सिकंदा सिकंदा चवंदा आहिनि उहे फोत थी विया, ऐं पैसो हूंदे सूंदे बि उहे न वञी सघिया, छो जो नसीब में शायदि उन्हनि जे न हुयो। त पैसे वारा माण्हू बि परेशान हूंदा आहिनि, त हर साल ईअं थींदो आहे, या कॾहिं दिलि बि चवंदी आहे भई वञूं, पर जंहिंखे हू घुराए। सो इहो जेको नात आहे हिन में इहो ई आहे, हिकु दुआ ई आहे, असां हिक ॿिए जे लाइ दुआ ई कयूं था, त जॾहिं असांखे अखियूं ॾिनियूं अथई त उन सां असांखे मदीनो बि ॾेखार, छो जो लाइफ में हिकिड़ो दफ़ो बि हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त भले हिकिड़ो ई दफ़ो, पर असां मको ऐं मदीनो ॾिसूं, पंहिंजी अखियुनि सां ज़ियारत करे अचूं, ऐं जेको आहे जेके पंहिंजे दिलि जूं दुआऊं आहिनि दिलि में उहे घुरी अचूं। ऐं ॿियो इहो बि चवंदा आहिनि त फस्ट टाइम तव्हां हरम पाक ते जीअं तव्हांजी नज़र पवंदी आहे, तव्हां जेका शइ घुरंदा आहियो त उहा तव्हांजी लाइफ में कॾहिं न कॾहिं पूरी थींदी आहे, छो जो उहो अलाह साईं जो वाइदो थियलु हूंदो आहे त तव्हां मुंहिंजे घर अचो था त इहो मतिलबु मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे तोहफ़ो आहे। इहो सवाल अॼु आलम साहब खां कंदासीं, त मतिलबु उन्हनि खे वधीक डिटेल ख़बर हूंदी। सो बहरहाल असां सां जेको भाउ ढकण गॾु आहे, बगन ढकण, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अस्सलाम वालेकुम। मदी अज़रा ख़ान, खुश आहियो, ख़ैर आहे भेण? अल्लाह जो शुक्र भाउ, तव्हां ॿुधायो, ठीकु ठाक? तव्हां भेनरुनि जी दुआ आहे, बसि हलूं पिया, खाऊं पिया, पियूं पिया, तव्हांजे दुआनि सां भेण ख़ुशि आहे न? बिल्कुलु, अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे, ईअं ई ख़ुशि रहो। आमीन आमीन। अॼु जुमे जो भरारो ॾियारो आहे, कुझु तव्हां खां दुआ वठूं, कुझु दुआ तव्हांखे ॾियूं, कुझु ॿुधण वारनि खे दुआ कयूं। बिल्कुलु बिल्कुलु ॾियो। ऐं इहो बि मां प्लस में चवंदी हलंदसि त कल्ह तव्हांजी नंढड़ी असांखे कॉल कई हुई ऐं तव्हांजे लाइ चए पई तूं बाबा निमाज़ ते विया आहिनि त मां तव्हांखे कॉल कयां थी, त उन्हनि तव्हांजी कमी जेका आहे उहा पूरी करे छॾी। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढो सुठो थियो। मां सां ॻाल्हि कई नंढड़ीअ, जी जी, बाबा मां पढ़ी मनकतब जी अमर जी जलारी, मां चयो ॾाढो सुठो थियो, बहितरीन ॻाल्हि थी। हा, तमामु सुठो लॻो असांखे बि। अॼु तव्हांखे हमद बारी बादशाह बेपरवाह अल्लाह जो ॿुधायां? जी जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह। ईअं न दी? जी जी अदा। अॼु हाणे चवंदा आहिनि ॻाल्हि अहिड़ी करे जो माना दिलि बि छरी पवे, ॿुधण वारनि जी बि ॾिसण वारनि जी बि। मां डेडिकेट कयां थो, हे असांजो भाउ दोस्त आहे साड़ पवर ऐं अदी अज़रा खे, ऐं जेके बि टीम केटीएन जा आहिनि उन्हनि भाइरनि खे, जेके ॾिसण वारा, ॿुधण वारा, चवण वारा जिते जिते आहिनि, सभिनी खे दुआ कयां थो अलाह बारी बेपरा बादशाह जे बारगाह में दुआ घुरां थो अलाह तूं सदाईं क़ाइम ऐं दाम हूंदो, सभु ख़ुशि हूंदो। आमीन। चवंदा आहिनि त रब रिझाइण सोलो वार रुगो पांध गीचीअ में पाए अदा, मेड़ वठी महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा। सुभान अल्लाह। रब करीम जल्द राज़ी थींदो आहे, पर जॾहिं महबूब मेड़ ॾिबो आहे न त अलाह साईं जल्द में हुनजा गुनाह ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहे, पर राणो राज़ी थी पवंदो आहे, उनजे सदके सभु कंहिंजे लाइ भलाई थींदी आहे। बिल्कुलु। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने जे सदके तू माफ़ी दे मौला, आयो गुनहगार बदकार ॾाढा, आयो गुनहगार खतादार ॾाढा। तूं समूह आऊं गंदरी मुंह में एबन लख, हिणे हिन हाल जी तोखे सारी आहे परख।
मुहजार लख मत मगर मची मुको दियो हज़ारे किरोड़े लखे ए बयाने असां जूं खताऊं लिखियल तो खनाहिने करम कर असां ते तो पंहिंजो खुदाया करम कर असां ते तो पंहिंजो खुदाया मदीने जे सदके तूं माफ़ी ॾे मौला आयूं गुनहगार बदकार दादा आयूं गुनहगार खतादार दादा ॾियण वारो तूं ऐं वंॾण वारो महबूब ॾियण वारो तूं ऐं असां घुरण वारा जेकी कुझु दुनिया में सो सभु तुंहिंजा सारा बीमारनि खे बेशक ॾींदो तूं शफ़ाया बीमारनि खे बेशक ॾींदो तूं शफ़ाया मदीने जे सदके मुहम्मद जे सदके तूं माफ़ी ॾे मौला आयूं गुनहगार बदकार ॾाढा आयूं गुनहगार खतादार ॾाढा सुभान अल्लाह माशाअल्लाह बगन ढकण भाउ तमामु सुठो लॻो ऐं जेको आहे कॉल करण लाइ बि वॾी महिरबानी सो बहरहाल जुमो सभिनी खे मुबारक हुजे मुंहिंजी तरफ़ां मुंहिंजी टीम जी तरफ़ां ईअं ई जेको आहे नात ऐं जेके हमद तव्हांखे यादि आहिनि ॿुधाईंदा रहो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक ते हलूं था ब्रेक खां पोइ वरी वापसि वेलकम बैक रंगन भरी शाप में ऐं जिन असांखे हिन वक़्तु जॉइन कयो सभिनी खे जेको आहे जुमो मुबारक हिकु दफ़ो ॿीहर ऐं असां सां फ़िरोज़ लाइन ते आहे उनखे वेलकम कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो अफ़रोज़ ठीकु आहियो जुमो मुबारक अल्लाह जी शुक्र आहे मां बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैर मुबारक बाक़ी तव्हांखे बि मुबारक हुजे जुमो ख़ैर मुबारक छा ॿुधाईंदव अफ़रोज़ नात यादि कई आहे जेका मिसिस रहमान खे मुंहिंजी तरफ़ां सलाम ऐं जेका नात मिसिस रहमान ॿुधाई मां बि उहा ॿुधाइणु चाहींदमि ज़बरदस्त नात आहे ठीक है यह रब मेरी सोई हुई तकदीर जगा दे या रब मेरी सोई हुई तकदीर जगा दे आंखें मुझे दी है तो मदीना भी दिखा दे आंखें मुझे दी है तो मदीना भी दिखा दे सुनने की जो कुव्वत मुझे बख्शी है खुदावन सुनने की जो कुव्वत मुझे बख्शी है खुदावन सजद नबवी की अज़ानें भी सुना दे आंखें मुझे दी है तो मदीना भी दिखा दे मुद्दत से मैं हाथों से करती हूँ दुआएं मुद्दत से मैं हाथों से करती हूँ दुआएं इन हाथों में अब जान सुनहरी वो थमा दे इन हाथों में अब जान सुनहरी वो थमा दे आंखें मुझे दी है तो मदीना भी दिखा दे आमीन 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 सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह महिरबानी अफ़रोज़ कॉल करण जी ख़ूबसूरत नात ॿुधाइण जी ऐं असां सां जेको आहे गॾु हालिम साहब बि आहिनि असां सां गॾु मुफ़्ती मुमताज़ अली भंगवार आहे ऐं नात ख़्वान बि गॾु आहिनि असां सां मोहम्मद अहमद ऐं अलामा साहब खे असां वेलकम कंदासीं कीअं आहियो भाउ ठीकु आहियो वरी महिरबानी तव्हां वरी टाइम कढी असांजे प्रोग्राम में आहियो और मोहम्मद अहमद आपको भी वेलकम करते हैं अपने प्रोग्राम में अच्छा आलिम साहब का पहिरियों जेको असांजो अॼु जो सवाल हूंदो उहो इहो हूंदो त जीअं गुज़िरियल प्रोग्राम में भाउ असांखां सवाल बि कयो हो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जंहिं आहड़ में विझरायो वियो उनजो नालो ऐं उन जी मौत कीअं थी जंहिं उनखे मतिलबु फासायो ऐं उन माण्हू जी मौत कीअं थी ऐं उहो वाक़ियो कीअं पेश आयो वधीक जेको आहे डिटेल जेको आहे आलिम साहब खां पुछंदासीं जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं महिल पैदा थिया उन्हनि जे पैदाइश खां बाद में उतां जो रिवाज इहो हो त माण्हू बुतनि जी पूॼा कंदा हुआ
ऐं बुत पंहिंजे हथनि सां ठाहे करे ऐं उन्हनि जी पूॼा कंदा, उन्हनि खे सजदो कंदा हुआ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं महिल वॾा थिया त पाण मना फरमायूं त इहे बुतनि जी इबादत न कयो, बल्कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कयो जेको वाहिदुल क़हार आहे, ख़ालिक़ काइनात आहे। उन्हनि न मञियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन्हनि ॾींहंनि में जेके बुतनि जी पूॼा कंदा हुआ, जेको बादशाह हो उनजो नालो हो निमरूद। पोइ उहे हिकिड़ी ईद मल्हाईंदा, पोइ हिकिड़े ॾिहाड़े वञी उन्हनि जो ॾींहुं हिकिड़ो मुख़्तस हूंदो हो जंहिंमें निकिरी वेंदा ॿाहिरि मैदाननि में पंहिंजी हिकु ईद मल्हाईंदा हुआ। त पोइ उहे निकिरी विया त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बाद में आया जेके जंहिं जॻह ते बुत रखियलु आहे त पाण उन्हनि बुतनि खे टोड़णु भञणु शुरू कयऊं। भञींदे हिकिड़ो जेको वॾो बुत हुयो उनजे मथां अची करे कुहाड़ो रखियऊं ऐं पाण निकिरी विया। ऐं उनखां बाद में शाम जो जॾहिं उहे माण्हू मोटिया, मोटण खां बाद में उन्हनि ॾिठो त हिन असांजे इलाहनि सां, असांजे बुतनि सां ही हशर ही हाल कंहिं कयो आहे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां पुछऊं, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त मूंखे ख़बर न आहे जेको तव्हांजो वॾो बुत जेको साबित आहे, इन मां महसूसु ईअं थियो थिए त हिननि टोड़ियो हूंदो, इन्हनि खे भॻो हूंदो, तव्हां वञी इन खां पुछो। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उहे चवणु लॻा त हीअ बुत आहिनि, न ॻाल्हाइण जी सघा, न हिननि खे खाइण पीअण जी ताक़त आहे, न हिननि खे का सम्झ आहे, हीअ नथा करे सघनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त जॾहिं इहे नथा करे सघनि कुझु त पोइ तव्हां इन्हनि जी इबादत छो था कयो, तंहिं करे छॾे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कयो। पोइ इन दुश्मनी जे करे, इन हसद ऐं इन साड़ खे मुकमल करण लाइ हिननि पाण में फ़ैसिलो कयो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे वॾे कंहिं आड़ाह में, वॾे कंहिं बाहि में साड़ियो वञे। ऐं रिवायतुनि में अचे थो त कंहिं मैदान में काठियूं महीननि जा महीना काठियूं जमा कयूं, जमा करण खां बाद में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं बाहि में विझण लाइ उहो ॾींहुं मुख़्तस थियो त हाणे सभु परेशान थी विया त उन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन बाहि में कीअं विधो वञे। त पोइ शैतान जेको हर इंसान जो दुश्मन आहे उहो आयो ऐं अची करे उन हिकिड़ी सलाह ॾिनी। उन चयो त तव्हां हिकिड़ो पींघो ठारायो, उन पींघे में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे विझी करे तव्हां लोॾियो, जीअं बाहि जे वेझो जेको आहे त पींघो वञे त उन बाहि में उन जा रसा टुटंदा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वञी करे आड़ाह में पवंदो। त उन्हनि ईअं ई कयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ाह में इन तरीक़े सां उन बाहि में विधऊं। लेकिन उन बाहि में पहुचण खां अॻु में अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन बाहि खे गुलो गुलज़ार बणाए छॾियो हो, गुलनि जो बाग़ हिकु बणाए छॾियो हो। उनजो नालो निमरूद हो। ऐं उन जे मौत जे बारे में रिवायतुनि में आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त वाहिदुल क़हार ख़ालिक़ काइनात आहे। त उन निमरूद पंहिंजे उन वक़्त में ख़ुदाई जी दावत कई ऐं इहो माना माण्हुनि खे तासुर ॾिए पियो त मां ख़ुदा आहियां, मुंहिंजी इबादत कयो, मुंहिंजी पूॼा कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़ो नंढिड़ो मच्छर उन जे नक में दाख़िल करे छॾियो ऐं उन खां बाद में उनखे एतिरी तकलीफ़ थी त माण्हू हर रोज़ु शाम जो अची करे उनखे मारींदा हुआ, कुटींदा हुआ ऐं तॾहिं वञी करे उनखे सुकून मिलंदो हो। ऐं जंहिं ॾींहुं उनखे इहा तकलीफ़ न ॾियनि तंहिं ॾींहुं उनखे न निंड अचे न आराम अचे। त ॾिसो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त वाहिदुल क़हार ख़ालिक़ काइनात उन बादशाह हिकिड़े नंढड़े मच्छर जे करे उन ख़ुदाई दावा कंदड़ निमरूद खे उन जो मौत वाक़ई कयो ऐं इन जो जेको आहे त बुरो हाल कयो। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आराह में विझाइण वारो निमरूद हुयो ऐं उन जी मौत मच्छर उन जे जिस्म में, नक में, मग़ज़ में दाख़िल थियण खां बाद में वञी करे उन जी मौत थी वई। अच्छा, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे लाइ पुछंदासीं त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट में केतिरो अरसो रहियो ऐं मच्छी जे पेट में वञण जी वजह छा हुई? हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नबी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे फरमायो त तव्हांजे इन क़ौम जे मथां जंहिं क़ौम में हुया पाण फरमायूं त इन क़ौम में जेसि ताईं मां तव्हांखे न चवां तेसि ताईं तव्हां उन पंहिंजे क़ौम मां न निकिरजो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जंहिं महिल शाम थी आसार जेके नज़र आया, जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त इशारा ॿुधाया त हिन तरीक़े सां क़ौम में अज़ाब ईंदो, तव्हां निकिरजो, उहो अज़ाब अञा कोन आयो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम पहिरियां निकिरी विया ऐं वञी करे जंहिं महिल दरिया ते पहुता, दरिया में ॿेड़ी में जंहिं महिल वेठा त उन वक़्तनि में इहो रिवाजु हूंदो हो, यानी की उहा ॿेड़ी न हलंदी हुई। इन सूरत में जॾहिं को ग़ुलाम पंहिंजे उन मालिक, पंहिंजे आका खां इजाज़त खां बग़ैर अची उन ॿेड़ी में वेहंदो हो त उहा ॿेड़ी विच समुंड, विच दरिया में वञी करे बीहजी वञे, अॻिते न हले। पोइ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम ॿिया जेके वेठा उन्हनि खां पुछऊं त को अहिड़ो माण्हू आहे जेको पंहिंजे मालिक खां इजाज़त खां बग़ैर अची करे असांजी ॿेड़ी में वेठो आहे। तंहिंजे करे जॾहिं कंहिं बि न मञियो, सभिनी चयो त असां जेको आहे त पंहिंजे मालिकनि जी इजाज़त खां आया आहियूं। पोइ हिननि कुणा कढिया, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे बारे में 3 दफ़ा वञी करे कुणो निकितो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम फरमायो त हूअं त मां कंहिंजो ग़ुलाम न आहियां, पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ वाहिद मालिक आहे, उन जो हर माण्हू ग़ुलाम आहे, त इन जी इजाज़त खां बग़ैर मां निकितो आहियां। त पोइ उन मौक़े ते जेके ॿेड़ी वारा कंदा हुआ त माना उन माण्हू खे समुंड जे हवाले कंदा हुआ, समुंड में विझंदा हुआ। त
त जंहिं महिल हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे समुंड में विझण जी देरि थी त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन मच्छी खे हुकुम फ़रमायो त तव्हां वञी करे मुंहिंजे इन प्यारे बाने हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे पंहिंजे पेट में दाख़िल कयो। त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जीअं पाणी में विया एतिरे क़दुरु मच्छी जेको आहे त पंहिंजे पेट में उन्हनि खे विधो। 40 ॾींहं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम उन मच्छी जे पेट में रहिया। पोइ आयत करीम आहे क़ुरान करीम जी 17 पारे में ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन इन्हनि जो विर्द कंदा विया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन आयत जे करीमा जे सदक़े में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छी जे पेट मां ॿाहिरि आंदो। अच्छा कॉल भी आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी भाउ केरु किथां खां? अजी गुलरेज अली कांडियो ॻाल्हायां पियो लाड़काणे खां। ज़ेदा वेलकम कयूं था भाउ, जुमो मुबारक। मुबारक अजी तव्हांखे बि जुमो मुबारक ऐं जेके बि ॾिसनि था उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां जुमो मुबारक। ख़ैर मुबारक। छा ॿुधाइण चाहींदो? हमद नात जी भा मीर मोहम्मद मुगेरी खे बि जुमो मुबारक। तव्हांखे तव्हांजी पूरी टीम खे ऐं नात ॿुधाईंदुमि। जी जी भाउ ॿुधायो। मुंहिंजा जानिब जलवन वारा हो वल्ले लजे ज़ुल्फ़न वारा सतवार वञाए मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। ओही ॾींहुं जुड़ियो ही रात जुड़ी कुल तुंहिंजे करे काइनात जुड़ी। ही ॾींहुं जुड़ियो ही रात जुड़ी कुल तुंहिंजे करे काइनात जुड़ी। 9 लाख लख करवारा को वल्ले लजे ज़ुल्फ़न वारा सदवार वञाए मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा। जी अभी सुभान अल्लाह माशाअल्लाह दा वॾी महिरबानी कॉल करण जी ऐं जेको आहे नात ॿुधाइण जी। अच्छा असां सां मोहम्मद अहमद बि गॾु आहे, नात ख़्वान उन्हनि खां नात ॿुधंदासीं। जी सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। मैं बेकरार था मेरा करार आप से है। हुजूर मेरी तो सारी मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज। मेरी तो हस्ती ही क्या है मेरे गरीब नवाज। जो मिल रहा है मुझे सारा प्यार आप से है। जो मिल रहा
सारा प्यार आप से है। मैं बेकरार था मेरा करार आप से है। हुजूर मेरी तो सारी कहाँ वो मदीना कहाँ मेरी हस्ती कहाँ वो मदीना कहाँ मेरी हस्ती। ये हाज़री का सबब बार बार आप से है। ये हाज़री का सबब बार बार आप से है। मैं बेकरार था मेरा करार आप से है। हुजूर मेरी तो सारी सियाहकार हुआ का बड़ी नदामत है। सियाहकार हुआ का बड़ी नदामत है। कसम खुदा की मेरा वकार आप से है। कसम खुदा की मेरा वकार आप से है। मैं बेकरार था मेरा करार आप से है। हुजूर मेरी तो सारी बाहर आप से है। सुभान अल्लाह माशाल्लाह। अच्छा असांजी कॉल आहे कश्मीर खां सीरत जी, उनखे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हज़रा कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो सीरत, जुमो मुबारक। मां बिल्कुलु ठीकु आहियां। ख़ैर मुबारक तव्हांखे बि जुमो मुबारक। आयल महिमाननि खे ऐं मुंहिंजी प्यारी दोस्त बि शाज़िया खे बि जुमो मुबारक ऐं खोड़ सारा सलाम ऐं दुआ। ख़ैर मुबारक जी। छा ॿुधाईंदव हमद नात? जी मां हमद ॿुधायां थी। जी जी ॿुधायो। चल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे, गुंबते खजरा दिसा मुझी दिल टरे मुझो मन टरे, गुंबते खजरा दिसा मुझी दिल टरे मुझो मन टरे,
ओ साल थिया सिकंदे घणा थी सिंध में घारिया अञा ओ उहो ॾींहुं थे भागन भरियो जंहिं ॾींहुं मदीने शाज़िया ऐं मां वञा अखियूं रोज़ थियूं रोवन ऐं दिल बि झोरीअ में झुरे गुंबते खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ पहुची पिरीअ जे पार ॾे मां रोज़ोए अतहर ॾिसां पाक पैगंबर पिरीअ जे पाक पिंजरे खे पसां जंहिं नबी निर्मल ॾिना मुंहिंजी नकी साहत सरे गुंबते खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे गुंबते खज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे। सुभान अल्लाह माशाअल्लाह। महिरबानी सीरत कॉल करण जे लाइ ऐं ख़ूबसूरत नात ॿुधाइण जे लाइ। असां सां आलिम साहब गॾु आहे। असांजो सवाल हूंदो त औरत इस्लाम में औरत जो कहिड़ो मक़ाम आहे उन ते थोरी रोशनी जी। शुरू इस्लाम में यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबूवत खां अॻु में औरत की जो का ज़माने जाहिलियत चइजे हिनखे त उन में का बि वैल्यू या का इज़त न हूंदी हुई। जेकी न्याणी ॼमण ते जेके माण्हू हुया उहे परेशान थी वेंदा हुआ ऐं एतिरे क़दुरु बि आहे त उन न्याणी खे जीअर ई दफ़न करे छॾींदा हुआ ऐं उन खां बाद में उहे इहो तासुरु वठंदा हुआ त जेकॾहिं जंहिंजे घर में न्याणी ॼमे त उहा जेका त बदबख़्त आहे नेकबख़्त न आहे तंहिंजे करे जेका त तंगी या तंगदस्ती पैदा थींदी आहे इन करे इहो तासुरु ॾींदा हुआ। जॾहिं इस्लाम आयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरतुनि खे जेका त मक़ाम अता कयो त औरत या त माउ आहे या भेण आहे या धीउ आहे या घरवारी आहे। जेकॾहिं औरत माउ आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त वालदा जे पेरनि जे हेठां जन्नत रखी छॾियो आहे। ऐं एतिरे क़दुरु ईअं बि आहे हिकिड़ो सहाबी रसूल पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं पाण फरमायो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां कंहिंजो सभ खां वधीक हक़ु आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजे मथां तुंहिंजी वालदा तुंहिंजी अमड़ जो हक़ु आहे। वरी उन ॿिए दफ़े पुछियो त पाण इहो ई फरमायूं त तुंहिंजे मथां तुंहिंजी वालदा जो हक़ु आहे। जॾहिं टे भेरे पुछियऊं त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई फरमायो त तुंहिंजे मथां तुंहिंजी वालदा जो हक़ु आहे। ऐं औरत हिकिड़ी भेण आहे त वॾी भेण उनजो जेको मक़ाम आहे उहो वालदा जी तरह अमड़ जी तरह आहे त माण्हू खे उन तरीक़े सां उनजी इज़त करणु खपे। ऐं इन सां गॾोगॾु औरत हिकिड़ी न्याणी आहे धीउ आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां यानी इहो ऐलान आहे त जंहिं बि माण्हू जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त न्याणियूं ॾे उहो ख़ुशि नसीबु आहे। ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु इरशाद फरमायो त जंहिं माण्हू खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त 3 न्याणियूं अता कयूं ऐं उन्हनि उनजी सुठी परवरिश कई। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्हिनि आङुरनि खे मिलाए करे फरमायो त मूंसां गॾु उहो शख़्स यानी जंहिं 3 न्याणियुनि जी परवरिश कई उहो मूंसां गॾु जन्नत में ईअं ई गॾु हूंदो जीअं 2 आङुर बराबरि गॾु आहिनि। ऐं सहाबी किराम सवाल कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कंहिंखे 3 न्याणियूं न हुजनि जंहिंखे 2 न्याणियूं हुजनि त उन लाइ छा हुकुम आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिंखे 2 न्याणियूं अता करे ऐं उहो माण्हू उन्हनि न्याणियुनि जी सुठी परवरिश करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे बि मूंसां गॾु उअं ई मक़ाम ते रखंदो जीअं मूंसां जन्नत में जीअं 2 आङुरियूं गॾु आहिनि मूंसां जन्नत में उहो माण्हू ईअं ई हूंदो। ऐं औरत जेका त घरवारी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं शादी खां पोइ को माण्हू पंहिंजी घरवारी खे जेकॾहिं हिकु गिरह बि खाराईंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर हिकु लुक़्मे हर हिकु गिरह जे बदिले में उनखे नेकी अता करे छॾींदो आहे। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो अद्दुनिया कुल्लुहा मताउन व ख़ैरुल मताए अल मरातु सालिहा। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दुनिया हिकु साज़ो सामान आहे ऐं बहितरीनु सामान जेको आहे त उहा नेक सीरत नेक सूरत घरवारी आहे। त औरत जो ज़माने जाहिलियत में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐलान नबूवत खां अॻु में औरत जो को मक़ाम न हो लेकिन इस्लाम में औरत खे मक़ाम मिलियो। औरत जेकॾहिं वालदा आहे त उनजे पेरनि जे हेठां जन्नत आहे। भेण आहे त उनजो मक़ाम वालदा वांगुरु आहे। जेकॾहिं न्याणी आहे जेकॾहिं को माण्हू उन्हनि जी सुठी परवरिश करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में हूंदो। ऐं जेकॾहिं घरवारी आहे माण्हू उन सां सुठो सलूक इख़्तियार कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे बि अजर ऐं सवाब अता करे छॾींदो आहे। अच्छा सखर खां असांखे फरहान शेख कॉल कई आहे। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु ख़ुशि आहियो मुंहिंजी भेण ख़ुशि लॻा पिया हुजो ख़ैर।
बिल्कुलु ठीकु आहे। जुमो मुबारक हुजे भाउ। आवाज़ थोरो घटि पियो अचे तव्हांजो। अॼु तव्हांखे मुबारक हुजे। मां ॿुधाईंदुमि छा साहिब जो बेटा साहिबतुनि जी साहिबी। जी जी हेलो साहिबतुनि जी साहिबी। जी जी अदा ॿुधायो। साहिबतुनि जी साहिबी अजब लिखी सूं पन बोरी पाताल में पाण करी तूं जेकर अची मूं त मीरिया ईमान ला जेकी मंझ जहान सो तारे तग तुंहिंजे लुत्फ जे लतीफ़ के तो वटि कमीसान अदल खान फेरो कज फस कजो। ॿियो बि शाह साहब जो आहे। बिल्कुलु अदी बिल्कुलु अदा जी। अवल अल्लाह अलीम अला आलिम जूदनी कादिर पंहिंजी कुदरत सी काइम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौ सारा सचो धनी के हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जान जी वहदहू ला चीकलहू ई जाय जुवी खटी जे हाराई हंद तू जो ही पाण चौंदे पी भरे जाम जन्नत जो। सुभान अल्लाह भा माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू फरहान भा, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं कॉलर्स लाइ मां इहो चवंदसि त स्पेशली जीअं पहिरियां बि चई चुकी आहियां स्टार्ट में त जॾहिं बि तव्हां नात ॿुधायो या हमद ॿुधायो या का बि ॻाल्हि कयो था जुमे जे हवाले सां त कंहिं अहिड़ी साइड ते बीही करे ॻाल्हि कंदा कयो जीअं सिग्नल्स ड्रॉप न थियनि। सो बहरहाल इन शइ जो थोरो ख़्यालु रखंदा कयो। आलिम साहब असां सां गॾु आहे, नात ख़ान असां सां गॾु आहे। ऐं जेको आहे असांजो हाणे जेको सुवालु हूंदो उहो इहो हूंदो त अॼुकल्ह जिथे बि शादियूं थियनि थियूं अलामा साहब खां त अॼुकल्ह जिथे बि शादियूं थियनि थियूं त काफ़ी माण्हू, सभु माण्हू न पर काफ़ी माण्हू जीअं ई 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, काफ़ी माण्हू जेको आहे न पंहिंजी डिमांड था रखनि त असांखे ॾाज में ही खपे ही खपे। इहो सही आहे या न? हाँ, ॾाज जेको आहे त उहे वालदेन जेके पंहिंजी न्याणी जी शादी कराइनि था उहो उन्हनि जी तरफ़ां हिकिड़ी सूखड़ी हूंदी आहे, जीअं सिंधी में गिफ्ट, हा तोहफ़ो सूखड़ी गिफ्ट उहो हूंदो आहे त माण्हुनि खे डिमांड करणु इहो न घुरिजे। जेके वालदेन पंहिंजी ख़ुशी सां जेकी बि ॾेई सघनि त जेकॾहिं को माण्हू अहिड़ो आहे जेको ग़रीब आहे मुफ़लिस आहे उन वटि एतिरो साज़ो सामान न आहे, उन जी न्याणी आहे, जेकॾहिं माण्हू फरमाइश कंदा त असांखे ही शइ खपे ऐं उहो उन मवादनि ते पूरो न लहंदो त इन जो मतिलबु इहो आहे त उन न्याणी जी शादी न थी सघंदी। तंहिंजे करे जेके माण्हू इहे ख़्वाहिश कंदा आहिनि त हेतिरी शइ खपे ही शइ डिमांड करणु घुरिजे जेको आहे त कनि था, इहो बिल्कुलु बि सही न आहे। ऐं जेकॾहिं माण्हू उहो पंहिंजी पूरी न्याणी ॾियनि था उनखे त इन खां वधीक जेके बि साज़ो सामान हू ॾियनि था पंहिंजी ख़ुशी सां ॾियनि था। ऐं इन सां गॾोगॾु मां ॻाल्हि कंदो हलां त निकाह में जेको हिकु शइ आहे त उन निकाह जे बदिले में हक़ महर ॾिनो वेंदो आहे, काबीनो या हक़ महर उनखे चयो वेंदो आहे। उहो औरत जो हक़ आहे। अक्सर इहो ॾिठो वियो आहे त माण्हू पंहिंजे उन निकाह महिल 4 लख 5 लख 10 लख या जेतिरी उनजी मर्ज़ी पए उहे लिखाए छॾींदा आहिनि ऐं उहो ॾियण में वरी कोताही कंदा आहिनि। त इन शइ खे यादि करणु घुरिजे त हक़ महर जेको आहे त उहो ॾियणु लाज़मी हूंदो आहे, उहो कॾहिं माफ़ न थींदो। जेकॾहिं औरत पाण माफ़ करणु चाहे त उहा उनजी मर्ज़ी आहे, उन सां ज़बरदस्ती का बि न कई वेंदी। हक़ महर शादी खां पोइ ॾिजे, अदा जेको घोट जेको हूंदो आहे त उहो पंहिंजी उन कुंवार खे पंहिंजी घरवारी खे हक़ महर अदा कंदो लाज़मी। उनखे उन महिल ॾियणु खपे, जेकॾहिं उन महिल नथो ॾिए त पोइ सॼी ज़िंदगी में कंहिं बि वक़्त में उनखे ॾियणु लाज़मी आहे। जेकॾहिं नथो ॾिए त पोइ ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं उनजी मौत वाक़ई थी वञे त उहो उनजे मथां कर्ज़ु हूंदो त वरी वारिसनि खे उनजो कर्ज़ु उनखे अदा करणो पवंदो। त निकाह में जेके ॾाज जी डिमांड रखनि था उन्हनि खे इहा शइ बि सोचणु खपे त हक़ महर बि उन तरीक़े सां पूरो जेको आहे ॾियणु खपे। पर जेकॾहिं माण्हू पंहिंजी ख़ुशी सां पंहिंजी न्याणी खे का शइ ॾियणु चाहिनि था त उन्हनि ते का रोक टोक न आहे, पर डिमांड करणु त ही असांखे शयूं खपनि त इहो बिल्कुलु बि सही तरह न आहे। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। अली गुल भट्टी भाउ जी वाइफ असां सां गॾु आहे, भाभी उनखे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अज़रा कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु, अल्लाह जो शुक्र। जुमो मुबारक। भाभी ठीकु आहियो? जी जी शुक्र अल्लाह जो। तव्हांखे जुमो मुबारक हुजे। अज़रा मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे जॾहिं तव्हां जुमे जो प्रोग्राम कंदा आहियो न पहिरियां थोरो तव्हां पाण पढ़ंदा कयो न त असां ॿुधूं तव्हांजी आवाज़। इंशाल्लाह ज़रूर ज़रूर। ऐं अज़रा जी तव्हांजे भाउ जी तबियत जेके उलमा आहिनि उन्हनि खां दुआ बि कराइजो। ऐं उन्हनि खां मूंखे हिकिड़ो सवाल बि पुछणो आहे। जी जी बिल्कुलु पुछो। छो जो असां जिते रहूं था न उते क्रिश्चन रहंदा, क्रिश्चन बिरादरी हिकिड़ी वफ़ादरी आहे, उन्हनि सां असांजी घणी आहे। जॾहिं उहे असांजे घर था अचनि ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां मुस्लमान आहियूं, पोइ असां उन्हनि खे कुझु खाइण जे लाइ ॾींदा आहियूं त पोइ उहे दुआ कंदा आहिनि।
त पोइ उहो सही आहे अलाए न उलमा खां पुछिजो त उहो सही आहे माना पंहिंजे तरीक़े सां पढ़ंदा आहिनि असां मुस्लिम असांजे तरीक़े सां न अच्छा भाभी तरीक़े सां ॻाल्हि ॿुधो अलामा साहब अचे थो ऐं मां वीचारी सवाल माना सम्झ में न आयो छा था पुछणु चाहियो मां पुछण इहो थी चाहियां कि क्रिश्चन आहिनि न असांजे घर ईंदा आहिनि क्रिश्चन जेके ईसाई आहिनि सही सही मतिलबु त उहे दुआ घुरंदा आहिनि असांजे घर में वेही जॾहिं असां उन्हनि खे का शइ खाइण वटि ॾींदा आहियूं त मां थी चवां त छा इहो सही आहे अगरि न आहे त पोइ असां हुननि सां घणी गहरा मां हुनखे चवंदसि असांजो कुर्ब ऐं हज़रा मां तव्हांखे नात ॿुधाइणु चाहींदसि बिल्कुलु ॿुधायो बिल्कुलु शाहे मदीना यसरब के वाली सारे नबी तेरे दर के सवाली शाहे मदीना माशाअल्लाह तेरे लिए ही दुनिया बनी है नीले फलक की चादर तली है नीले फलक की चादर तली है तू अगर ना होता दुनिया थी खाली सारे नबी तेरे दर के सवाली शाहे मदीना जलवे ही सारे तेरे ही दम से आबाद आलम तेरे करम से बाकी हर एक शे नक्शे ख्याली सारे नबी थैंक यू भाभी थैंक्स फॉर कॉलिंग ऐं तमामु ख़ूबसूरत नात ॿुधायो ऐं सवाल तव्हांजो इहो हुयो त जेकॾहिं क्रिश्चियन आहिनि उन्हनि सां उथण वेहण आहे उहे अचनि था त ज़ाहिर ॻाल्हि घर में मानी या जेको बि थोरो घणो जीअं रिफ्रेशमेंट थींदी आहे असां उन्हनि खे खारायूं था ऐं उहे असांखे दुआ ॾियनि था त उहो सही आहे जेके भी मेहमान घर में अचन था मेहमान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफां एक रहमत है तो जेके मेहमान अचन था तो जैं घर में अचन था उन्हनि ते लाज़िम है तो उहे पंहिंजे तरफां उन्हनि जी खिदमत कन और जेकॾहिं उहे दुआ घुरन था तो यकीनन ख़ालिक असां जेको आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त है उन खां ही उहे दुआ घुरन था और ये शे कन था तो इन दुआ घुरण में या जेकी शे हो उन्हनि खे पेश कन था इन शे में का हरज जी ॻाल्हि ना है बल्कि मेहमान जेके अचन तो उन्हनि जी जेको आहे आदर भाव उन्हनि जी खिदमत करणु घुरिजे सही सुठी ॻाल्हि आहे अच्छा जेको आहे नात में ॿुधंदासीं मोहम्मद अहमद खां जी मैं के बेवक तो बेमाया हूँ मैं के बेवक तो बेमाया हूँ तेरे कदमों में चला हूँ तेरी चौखट चला हूँ आज हूँ मैं तेरा दहलीज़ नशीं आज हूँ मैं तेरा दहलीज़ नशीं आज मैं अर्श का हम पाया हूँ
आज मैं अर्श का हम पाया हूँ। जब भी मैं अर्ज़े मदीना चला, जब भी मैं अर्ज़े मदीना पे चला, दिल ही दिल में बहुत इतराया हूँ, दिल ही दिल में बहुत इतराया हूँ। और तेरा पैकर है के एक लाए नूर, तेरा पैकर है के एक के जालियों से तुझे देखाया हूँ, जालियों से तुझे देखाया हूँ। ये कहीं खामिए ईमान ही ना हो, ये कहीं कि मैं मदीने से पलट आया हूँ, मैं मदीने से पलट आया हूँ। आका तेरे कदमों में चला आया हूँ। सुभान अल्लाह, माशाल्लाह। ब्रेक जो भी टाइम थियो आहे, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी वेलकम बैक। रंगन में शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयो था। जुमो मुबारक। एक दफ़ो ॿीहर अल्लामा साहब असां सां गॾु आहिनि ऐं नात ख़ान बि असां सां गॾु आहिनि ऐं कॉलर बि गॾो गॾु आहिनि। हिन वक़्तु असां सां कॉल ते आहे परवेज़ शाहानी, उन्हनि खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, शायद कॉल जेका डिस्कनेक्ट थी वई आहे। परवेज़ भाउ तव्हां कॉल कई ऐं डिस्कनेक्ट हुए, ॿीहर तव्हां कॉल कयो, इंशाल्लाह मिली वेंदी। असां सां हिन वक़्तु ॿियो जेको आहे नात ख़ान गॾु आहे, असां सां गॾु आहे मोहम्मद ताहिर सोलंकी, उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं भाउ, ठीकु आहियो? वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। अच्छा, अल्लामा साहब असां सां गॾु आहे। असांजो जेको सुवालु आहे उहो आहे सवाब जे हिसाब सां, त कंहिं माण्हू जी परेशानी दूर करणु या कंहिं जी दिलि खे ख़ुशी ॾियण जो केतिरो सवाबु?
पाण करीम पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े तशरीफ़ फरमा हुया पाण पंहिंजी अज़वाज मुतहरात हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पाण फरमायूं त जेकी बि शइ मूंखां पुछणी थी तव्हां माना पुछी वठो त उन्हनि फरमायो त मां पंहिंजे बाबा खां पुछी अचां पोइ अची करे मां पुछां थी पंहिंजे घर वञी करे पंहिंजे वालिद साहिब खां पुछियईं त मां पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मूंखे ईअं फरमायो आहे त जेकी शइ तव्हां पुछी सघो थियूं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त तव्हां पुछो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं तव्हांखे मेराज ते घुरायो हो त उते अल्लाह रब्बुल इज़्ज़त ऐं तव्हांजे विच में जेके राज़ जूं ॻाल्हियूं थियूं उन्हनि ॻाल्हियुनि मंझां का हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त जॾहिं वापसि मोटी आयूं ऐं अची करे अर्ज़ु करणु लॻियूं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे अर्श ते घुरायो हो त तव्हांजे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे विच में जेके ॻाल्हियूं थियूं त उन्हनि ॻाल्हियुनि मां का ॻाल्हि मूंखे बि ॿुधायो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे त हुयूं त राज़ जूं ॻाल्हियूं पर वाइदो करे वेठुमि तंहिंजे करे तव्हांखे ॿुधायां थो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे विच में जेके ॻाल्हियूं थियूं उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई त जेको बि मुसलमान कंहिं ॿिए मुसलमान जी भॻल टुटल दिलि खे या परेशानी खे ख़तमु करे उन जी दिलि खे जोड़े छॾींदो आहे ॻंढींदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन ॻंढण वारे खे बग़ैर हिसाब ऐं किताब जे जन्नत में दाख़िल फरमाईंदो ऐं इन सां गॾु ईअं बि आहे साहबी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं हिकिड़ो मुसलमान कंहिं ॿिए मुसलमान जी परेशानी खे ख़तमु करण लाइ को जुस्तजू कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे बदिले में उन जुस्तजू करण वारे जी परेशानी खे पाण हल करे छॾींदो आहे उन्हनि जी मुसीबत खे परेशानी खे दूरि करे छॾींदो आहे त जेकॾहिं को मुसलमान कंहिं ॿिए मुसलमान जी परेशानी लाइ जुस्तजू करे या वञी करे भॼ टुक करे त उहो ईअं सम्झे त मां हिन शख़्स जी जेका परेशानी परे करण लाइ कोशिशि कयां थो त यकीन रखे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे सदके में हिन जी परेशानी ऑटोमेटिक पाण जेका अच्छा परवेज़ भाउ जी वरी कॉल लगी है कॉल वठंदासीं कराची खां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी छा हाल वाला खुश आयो मां बिल्कुल ठीक अदा तव्हां ॿुधायो ठीक ठाक जुमो मुबारक खैर मुबारक तव्हांखे मुबारक हुजे मौला आबाद करे सभु ख़ैर लॻो पिया तबियतूं सही मज़े में अल्लाह जो शुक्र मौला जो शुक्र छा ॿुधाईंदो भाउ नात हमद मनकबत छा नात ॿुधायांव तव्हांखे दी जी अदा बिल्कुल हा बिस्मिल्लाह मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह भा ऐं वरी महिरबानी कॉल करण जी तमामु ख़ूबसूरत नात ॿुधायो तव्हां ऐं नात लाइ इहो ई मां चवंदसि परवेज़ भाउ जो त ख़ैर आवाज़ु सुठो हुयो पर आवाज़ु सुठो चवण जी ज़रूरत न आहे दिलि साफ़ु हुजे ऐं नात हमद मनकबत जेको बि तव्हांखे अचे थो तव्हां असांखे ॿुधाए सघो था अच्छा आलम साहिबु गॾु आहे ऐं नए नाज़ ख़ान बि असांखे जॉइन कयो आहे नात बि उन्हनि खां ॿुधंदासीं पर जेको आहे आलम साहिब खां पुछंदासीं जुमे जे हवाले सां जीअं हमेशह असांजो सवाल हूंदो बि आहे अमूमन पर जेके कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त के नाज़रीन असांजो प्रोग्राम ॾिसी सघंदा आहिनि के न ॾिसी सघंदा आहिनि अच्छा कॉल वठूं था कॉल खां पोइ सवाल कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी कीअं आहियो ठीकु आहे जुमे जी मुबारक हुजनि तव्हांखे ख़ैर मुबारक भाउ बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो जुमे मुबारक ख़ैर मुबारक अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां जी भाउ छा ॿुधाईंदो नात हमद मां तव्हांखे नात ॿुधाईंदमि मां तव्हांजे प्रोग्राम में अचणु चाहियां थो मां मेरान टीवी ते माशाल्लाह वियो आहियां अच्छा चलो ठीकु आहे नात ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वेही अमड़न में आग खणी आमना, वेही अमड़न में आग खणी आमना, मोहम्मद जी अम्मा आहे बणी आमना है, मोहम्मद जी अम्मा आहे बणी आमना। मके पाक में थे जम्या बार ॿिया बि, मके पाक में थे जम्या बार ॿिया बि, हज़ारे पिया कनि हार सिंगार ॿिया बि, ॼणी सभिनी जो ताज धणी आमना, ॼणी सभिनी जो ताज धणी आमना, मोहम्मद जी अम्मा आहे बणी आमना है, मोहम्मद जी अम्मा आहे बणी आमना। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, वॾी महिरबानी भाउ कॉल करण जी। अच्छा, सवाल इहो हुयो त अॻिले लास्ट जुमे ते बि तव्हां खां पुछी छॾियो हुयो ऐं हिन जुमे ते पुछण जो इहो ई मक़सदु आहे त काफ़ी माण्हू प्रोग्राम ॾिसी चुका हूंदा, किन मिस बि करे छॾियो हूंदो, त वरी अॼु उहो सवाल रिपीट कंदासीं त ख्वाब में अक्सर कंहिं बि माण्हू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॾिठो हुजे 2 खां 3 दफ़ा महीने में, त हुनजो मतिलबु छा आहे? ख्वाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो का त ज़ात अथर जी ज़ियारत करणु उहा त वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं के माण्हू जे दिलि में जुस्तजू हुजे, को पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ मोहब्बत हुजे, त उहो उन तरीक़े सां जेकॾहिं उहे इस्म मुबारक ॾिसनि या दुरूद शरीफ़ ॾिसनि त उन्हनि लाइ इहो ई इशारो हूंदो आहे त उहे दुरूद शरीफ़ पढ़नि। ऐं जेतिरो वधीक पढ़ंदा सवाब त पंहिंजी जॻह ते आहे ई, पर इन दुरूद शरीफ़ पढ़ण जे सदके सां बरकत सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जी दिलनि जे मुरादुनि खे बि पूरो करे छॾींदो आहे। दुरूद कहिड़ो बि अचे, हाँ, दुरूद कहिड़ो बि अचे, कहिड़ो बि दुरूद हुजे उहो माण्हू पढ़े त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु त उन जे सदके सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे सवाब अता करे छॾींदो ऐं इन सां गॾोगॾु अल्लाह साईं उन्हनि जी दिलनि जी उमेदुनि खे बि पूरो करे छॾींदो। इंशाअल्लाह ज़रूरु। अच्छा, हिन वक़्तु असां सां मोहम्मद ताहिर सोलंकी नात ख़ान गॾा उन्हनि खां नात ॿुधंदासीं। जी अदा। ऐ मुंहिंजी दिलि थी करे दाहूं, मुंहिंजी दिलि थी करे दाहूं, हुजा हर पल मदीने में, छटनि जो मथां हुजल छाऊं, छटनि जो मथां हुजल छाऊं, हुजा हर पल मदीने में, सजण जे साम्हूं वेही ओरिया सभ हाल मां पंहिंजा, सजण जे साम्हूं वेही ओरिया सभ हाल मां पंहिंजा, कजन पेश हली आहूं, कजन पेश हली आहूं, हुजा हर पल मदीने में, लखे आशिक सहन ते था वञनि सिरड़ो झुकाए उते, लखे आशिक सहन ते था वञनि सिरड़ो झुकाए उते, चुमातन जूं वेठो राहूं, चुमातन जूं वेठो राहूं, हुजा हर पल मदीने में, छटन जूं हुजन मथां छाऊं, हुजा हर पल मदीने में, जूणे जाफ़े ज़कर त्यारी हाणे हितड़े रहण मुश्किल, जूणे जाफ़े ज़कर त्यारी हाणे हितड़े
रहणो मुश्किल पक्यों कर तू सलाहूं पक्यों कर तू सलाहूं हो जा हर पल मदीने में मुझे दिल थी करे दाहूं हो जा हर पल मदीने में छटन जो मथा हो जल छाऊं हो जा हर पल मदीने में। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, तमाम खूबसूरत आवाज़ ऐं तमाम खूबसूरत नात। अच्छा, ब्रेक जो भी टाइम थे ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वेलकम बैक। गंगा मरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। जुमो मुबारक। ऐं सायरा जी कॉल वठंदासीं गुलशन हदीद खां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अज़रा, जुमा मुबारक। खैर मुबारक। सायरा, तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? जुमो मुबारक। शुक्र, खैर मुबारक आहे, अलाह शुक्र, मां ठीकु लॻी पई आहियां। तव्हां अॼु माशाल्लाह ॾाढा सुठा पिया लॻो, ॾाढो सुठे तरीक़े सां इसका माशाल्लाह ॾाढा सुठा प्यारा पिया लॻो। महिरबानी। अच्छा सायरा, छा ॿुधाईंदो? नात, हमद? हमद नात सभु माशाल्लाह मूंखे ईंदा आहिनि, पर मूंखे थोरो माना यादि घटि हूंदा आहिनि। अच्छा, बसि आहे लाइन मूंखे हिकिड़ी नात जेकी थी उर्दू आहे ऐं मां थोरो बसि ॿुधाईंदमि। सही आहे? तव्हांजो टाइम वेस्ट न थिए। बिल्कुलु। जो कॉल कटिजी वेंदी आहे पोइ मुंहिंजी अद ते। ॿुधायो ॿुधायो। हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते, जो यादें मुस्तफा से दिल को बहलाया नहीं करते, हकीकत में वो लुत्फ़े जिंदगी पाया नहीं करते। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, वॾी महिरबानी सायरा। पढ़ंदा रहंदा आहियूं अक्सर राति मिलाद वग़ैरह। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे, माशाअल्लाह। थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। अच्छा सायरा, वॾी महिरबानी कॉल करण जी। नात ॿुधायो तव्हां। अल्लामा साहब खां पुछंदासीं त हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त असांजी दुआ जेका आहे जल्द खां जल्द पूरी थिए, या का अहिड़ी हाजत हूंदी आहे जेका असांजी पूरी न आहे थींदी ऐं असां चाहींदा आहियूं जल्द थी वञे, त उन जे लाइ को ख़ासि अमल आहे? जेको बि माण्हू क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उजीब दावत दा इज़ा दआन, जेको बि माण्हू मूंखे सॾु कंदो आहे त उनजो जवाबु मां अता फरमाईंदो आहियां। पर हर माण्हू जी जेका त नियत यकीन, जेको माण्हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां जेतिरी उमेद ऐं यकीन रखी करे दुआ कंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजी दुआ ओतिरी जल्दी क़बूल फरमाईंदो आहे। ऐं हदीस में बि आहे, हिकु सहाबी रसूल हज़रत उस्मान बिन हुनैफ रज़ी अल्लाह ताला अन्हु, पाण नाबीना हुया, अखियुनि खां महरूम, पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं अची करे चवणु लॻा, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे लाइ दुआ कयो तव्हांजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे अखियूं अता करे, नूर अता करे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे इरशाद फरमायो त जेकॾहिं तूं सब्र करीं उन जे बदिले में तोखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत अदा कंदो, पर जेकॾहिं न त पोइ जेका तव्हांखे मां दुआ वग़ैरह का शइ ॿुधायां ॾसियां। त उन्हनि साहबी फरमायो, चवणु लॻो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे तव्हां का अहिड़ी का शइ ॿुधायो त जीअं मां उन अमल खे करे सघां जीअं मुंहिंजी दुआ पूरी थिए। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ताज़ो वज़ू करे वञी करे 2 रकातूं नफ़िल पढ़, नफ़िल पढ़ण खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां मुंहिंजे वसीले सां, हिकु रिवायत में आहे त कंहिं सहाबी उनखे ॿुधायो त वञी करे दुआ कर ऐं इन तरीक़े सां दुआ कर त या अल्लाह मुंहिंजी जेका दुआ आहे उहो पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते ऐं वसीले सां मुंहिंजी हीअ दुआ क़बूल कर। सहाबी फरमाइनि था त असां उन जॻह ते ई वेठा हुयासीं, उहो सहाबी उथियो, वञी करे वज़ू कयईं, वज़ू करण खां बाद में वञी नफ़िल पढ़ियईं, नफ़िल पढ़ण खां बाद में सचे दिलि सां, अक़ीदत सां, मुहबत सां ऐं भरवसे सां उन दुआ कई। ऐं फरमाइनि था त असां उन महफ़िल में ई वेठा हुआसीं, उहो नाबीना शख़्स जेको सहाबी हुयो वियो त अखियुनि खां महरूम, पर जंहिं महिल वापसि मोटियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे अखियूं अता करे छॾियूं। त जेको बि माण्हू यकीन सां दुआ कंदो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां दुआ कंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनजी दुआ खे ज़रूरु क़बूल फरमाए छॾींदो। अच्छा कॉल आहे ख़ालिद भुट्टो भाउ जी, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अजी ख़ुश आहियो? अल्लाह जो शुक्र भाउ, तव्हां ॿुधायो, जुमो मुबारक।
खैर मुबारक दादी अल्हम्दुलिल्लाह मालिक या करम ता खुश आयो बाबा अल्लाह जो शुक्र अल्लाह साईं तव्हां हमेशा खुश रखे बा बड़ी मेहरबानी माना मौलवी साहब को कुछ माना ब एकड़ा ते सवाल पूछना होया जी जी पूछो हां आवाज कट जे पे तव्हां जो हां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह साईं खुश आयो अल्हम्दुलिल्लाह सर तव्हां खुश आयो अल्हम्दुलिल्लाह बाबा एक बस सवाल पूछणो मांगा जी साईं जी पूछो त जॾहिं नबी साईं जी माना शादी आहे हज़रत आयशा सां त रुख़सती भेरी आहे उन जी उम्र केतिरी नबी साईं जन जी केतिरी हुई जी ऐं हज़रत आयशा जी केतिरी हुई जी सही ॿियो सवाल इहो जी ऐं ॿियो सवाल इहो आहे त दज्जाल जो जेको पैदा थियण आहे उहो कहिड़ी जॻह तां पैदा थींदो कहिड़ी जाइ तां पैदा थींदो दज्जाल किथां पैदा थींदो उहा जॻह कहिड़ी आहे ठीक ऐं टियों सवाल इहो आहे त असाब कहफ में हिकिड़े माना असाब न माना कुते जो बि ज़िक्र आहे छा कुतो बि जन्नत में वेंदो अच्छा ठीक आहे अॼु इहे 3 सवाल साईं को जवाब वठी ॾिजो जी जी अदा बिल्कुल बिल्कुल ओके भा थैंक यू अच्छा पहिरियों सवाल जेको आहे अदा जो त शादी के केतिरी उम्र में थी बिन्ही जी उम्र केतिरी जी जी 3 सवाल कया हा त हिक त दजाल जे हवाले सां ॿियो हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे हवाले सां इन में मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि टियों जेको इन्हनि सवाल कयो त असहाब कहफ के असहाब कहफ यानी क़ुरान करीम में आहे के कंहिं रिवायत में ई आहे त क़ुरान करीम जे 16 सिपारे में उन जो ज़िक्र आहे कहफ सूरत में त इन 3 सवाल जी वज़ाहत मां कंदो हलां त के चवनि था त 5 हुया 6 उन्हनि जो कुतो हुयो के चवनि था त न 6 हुया 7 उन्हनि सां गॾु कुतो हुयो उन वक़्त जो जेको बादशाह हुयो उन खां उहे तंग थी करे निकिता हा ऐं वञी करे कंहिं गार में पनाह वरितऊं त उन हवाले सां इहे ॻाल्हियूं आहिनि त कुतो जन्नत में छा वेंदो या न वेंदो बल्कि इन लाइ इहो ई आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन ॾींहं में उन जेको आहे त बादशाह खे उन कुते जी रूह में आणींदो ऐं उन कुते खे उन बादशाह जी रूह में आणे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त छाजे करे जो जन्नत जो हक़दार सिर्फ़ु इंसान आहे के जानवर न आहिनि जानवर जन्नत में न वेंदो इन करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन कुते जे रूह खे उन बादशाह में ऐं बादशाह जो रूह उन तरीक़े सां उहो मालिक आहे ॼाणींदड़ आहे कहिड़े बि तरीक़े सां उन खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे रूह खे वञी करे जन्नत में दाख़िल कंदो त असहाबे कहफ जेके हुया कुतो दाख़िल न थींदो कंहिं रिवायत में ईअं बि आहे त उन्हनि जी जेका मुंडी आहे मथो आहे उहो माना चेंज थिया वेंदा ऐं उन जे बदिले में जेका त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे जन्नत अदा कंदो वधीक जेका ॼाण आहे आलिमुल ग़ैब अल्लाह रब्बुल इज़्ज़त वाहिदुल क़हार आहे उहो उन मालिक जी जेका जी जेको शादी जे हवाले सां त उम्र केतिरी हुई उहो रिवायत में जेको आहे त इख़्तिलाफ़ आहे कंहिं रिवायत में आहे त औरत जेका आहे त छोकिरी उहा जल्दी बालिगा थी वेंदी आहे कंहिं रिवायतुनि में जेको आहे त 13 साल बि ज़िक्र आहे 15 साल बि ज़िक्र आहे मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि सही को अक़वाल न आहे इन करे कंहिं में 15 साल बि आहे कंहिं में 14 साल कंहिं में 13 साल इहे रिवायतूं जेका मिलंदड़ आहिनि ऐं जेको दज्जाल जे हवाले सां इन्हनि सवाल कयो त मुल्क शाम जे विच में के चवनि था त मुल्क शाम में के चवनि था बहरैन जे मुल्क विच में हिकिड़ो जेको आहे त जज़ीरो आहे त उतां उहो पैदा थींदो दज्जाल उतां पैदा थींदो ऐं हिकिड़ी अख उनखे हूंदी त अची करे उन जी कंहिं रिवायत में इहा त हिकिड़े हथ में जेको आहे त जन्नत हिकिड़े में जहन्नम बज़ाहिर माण्हुनि खे ॾेखारींदो गुमराह कंदो ऐं हूंदा उहे मुख़्तलिफ़ मटियल त इन हवाले सां बि उनजे जेको बारे में ज़िक्र थियल आहे वॾी महिरबानी आलिम साहब तव्हांजी ऐं सभिनी जी वॾी महिरबानी जिन जिन प्रोग्राम ॾिठो ऐं उमेद कयूं था त प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो अॼु जो तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी तव्हां आयो आख़िर में जेको आहे मोहम्मद ताहिर भाउ खां नात ज़रूरु ॿुधंदासीं ऐं जेको आहे प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे वरी सूमर ते रही ज़िंदगी त तव्हां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी भाउ नात ॿुधायो हमद बारी ताला पढ़ंदुसि तू बादशाह बे परवाह बाला तो बादशाह बे परवाह बाला या खुदा तो सखी माँ गदागर फकीर या खुदा तो सखी माँ गदागर फकीर अगर जे का खता थे थी मगर माफ़ी अता थे थी अगर जे का खता थे थी मगर माफ़ी अता थे थी
हे मिठा मूं ॾिठा कुर्बतों है जा कसीर तू बादशाह बे परवाह बाला तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी मां गदागर फ़कीर हुकूमत त तुंहिंजिया न तोखे कान कंहिंजिया हुकूमत त तुंहिंजिया न तोखे कान कंहिंजिया जियां वणी तीअं करी तू त कुल शइ क़दीर तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी मां गदागर फ़कीर मोहम्मद तो ॾिनो मौला बणियो साईं असां गोला मोहम्मद तो ॾिनो मौला बणियो साईं असां गोला बाझ कई कुर्ब कई ॾई पुनल दिल पज़ीर तू बादशाह बे परवाह बाला तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी मां गदागर फ़कीर किना को जा गॾे टोला महेसर चए धणी मुंहिंजा किना को जा गॾे टोला महेसर चए धणी मुंहिंजा दर तुंहिंजे ते दुआ पिने थो पेनो अमीर तू बादशाह बे परवाह बाला तू बादशाह बे परवाह बाला या खुदा तू सखी मां गदागर फ़कीर